जय झूलेलाल, जय झूलेलाल, जय झूलेलाल। असांजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। त अॼु जी ख़बर आहे दली राजरा मां। अखिल भारतीय सिंधी कवि सम्मेलन जो दली राजरा में थियो सफल आयोजन। भारतीय सिंधु सभा महिला विंग महिला मंडल जे संयुक्त तत्वाधान में अखिल भारतीय कवि सम्मेलन जो आयोजन मंगल ॾींहुं 28 जनवरी जो दली राजरा में कयो वियो, जंहिंमें भोपाल जा नारी लछवानी, कवि बल्लू चौथानी ऐं कवित्री द्रौपदी चंदवानी जी ने हिस्सो वरितो। बिलासपुर मां कन्हैयालाल आहूजा ऐं भारतीय सिंधु सभा महिला विंग प्रदेश अध्यक्ष विनीता भावनानी जी ने शिरकत कई। रायपुर मां राजकुमार मसन जी, नीलू मेघ जी ने भाग वरितो। कार्यक्रम जो शुभारंभ झूलेलाल साईं जी फोटो ते माला पाए करे ऐं दीप प्रज्वलित करे कई वई। पूज्य सिंधी पंचायत अध्यक्ष गुलाब कुकरेजा, भारतीय सिंधु सभा महिला विंग अध्यक्ष साक्षी खटवानी, महिला मंडल अध्यक्ष देवी पंजवानी ऐं उपस्थित वरिष्ठ जन जे द्वारा शुरुआत कई वई। सभिनीनि खां पहिरियों कन्हैयालाल आहूजा बिलासपुर जा कवि पंहिंजी कविता पाठ में पति पत्नियुनि जे संबंधनि ते व्यंग कंदे हुए हास्य जो माहौल ठातो। उन खां पोइ कवित्री द्रौपदी चंदवाणी जी ने प्रेम में पंहिंजी कविता पाठ ऐं गीत छा ही प्रेम नाहे प्रस्तुत कयो। प्रदेश अध्यक्ष विनीता भावनानी जी ने सिंधु नदीअ जी महिमा जो वखाण कयो। इन ई क्रम में अॻिते वधंदे हुए सभी कवियुनि ने पंहिंजे पंहिंजे पाठ ऐं श्रोताउनि खे सम्मुख प्रतिपादन कयो, जंहिंमें नीलू मेघ ने वॾे ई हास्य ढंग सां नंढी नंढी ॻाल्हियुनि ते व्यंग कंदे हुए विशेष रूप सां सभिनीनि खे खिलण ते लोटपोट करे छॾियो। नारी लछवानी जी ने वॾे ई सुंदर मधुर ढंग सां मोहम्मद रफ़ी जी आवाज़ में गीत पाठ सां पंहिंजो रंग ॼमायो। हिन सभिनीनि जे विच में नीलू मेघ ने आध्यात्मिक रंग में कुछ समय श्रोताउनि खे धार्मिक भाव में रंगे छॾियो। कविता तू भी खाली मां भी खाली माध्यम सां आत्मा परमात्मा जे संबंधनि खे दर्शायो। राजकुमार मसन जी ने निर्देशन में सभई कवियुनि ने पंहिंजी कविता पाठ कयो ऐं स्वयं राजकुमार मसन जी भी राजनीति जे मथां व्यंग कयो। पूरे कवि सम्मेलन जो संचालन नागपुर मां आयल कवि विनोद आसूदानी जी ने कयो। अंत में उन्हनि भी पंहिंजी पंक्ति रखियूं, उन जंहिंसां पूरो हॉल तालियुनि सां गूंजी उथियो। कार्यक्रम जे विच में दली राजरा मां ॿ नंढी नंढी कन्याऊं खुशी कुकरेजा ऐं मोक्षा उदासी जे द्वारा पहाका पेश कया विया, जंहिंखे अतिथियुनि खूब सराहियो। अध्यक्ष साक्षी खटवानी ऐं देवी पंजवानी ने सभिनी जो आभार प्रकट कयो ऐं धन्यवाद ॾिनो। दली राजरा जो पूरो सिंधी समाज नगर में थियल प्रथम कवि सम्मेलन जो भरपूर आनंद उठायो ऐं कार्यक्रम खे सफल ठाहिण में महिला विंग जी उर्मिला कुकरेजा, सुनीता कुकरेजा, नीलम कुकरेजा, भारती माधवानी, आशा मीना कुकरेजा, नीतू रूपाणी, मंजू लालवानी जो उल्लेखनीय योगदान रहियो। पूज्य पंचायत दली राजरा भारतीय सिंधु सभा व युवा मंच जो विशेष योगदान रहियो। बिलासपुर मां विशेष अतिथि जे रूप में कंचन मलघानी ऐं अनीता नागदेव जी, विजय दुसेजा जी विशेष रूप सां उपस्थित हुया। अनाज किराना अध्यक्ष शंकर कुकरेजा, एजेंसी एसोसिएशन अध्यक्ष करण खटवानी ऐं भारतीय सिंधु सभा अध्यक्ष आत्माराम लालवानी ऐं पूर्व अध्यक्ष गोपाल लालवानी जी भी उपस्थित हुया। उन्हनि जो भी ऐं सभई कवियुनि जो गुल ऐं शॉल भेंट करे सम्मान कयो वियो। अंत में सभी जे द्वारा पूर्ण कवि सम्मेलन जो आयोजन जो संकल्प भी खयो वियो। कार्यक्रम जो संचालन महामंत्री सुनीता कुकरेजा, पूर्व अध्यक्ष गोपाल मणि जे द्वारा कयो वियो। विनीता भावनानी, राजकुमार मसंद, अनीता नागदेव, कंचन मलघानी, विजय दुसेजा जो भी अतिथियुनि जे सम्मान शाल पाए करे ऐं गुल ॾेई करे कयो वियो। राष्ट्रीय कवि सम्मेलन कवर करण लाइ सिंधु संगम माचिस मीडिया जा डायरेक्टर विजय दुसेजा विशेष रूप सां बिलासपुर मां दली राजरा वियल हुया। त अॻिते जी ख़बरूं ॿुधण लाइ जुड़ियल हुजो असांजे चैनल सां ऐं वधीक खां वधीक लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल। नहीं
कुर्ब जो कड़ो खड़काए दिस जा, लियो दरियमा पाए दिस जा। कुर्ब जो कड़ो खड़काए दिस जा, लियो दरियमा पाए दिस जा। लियो दरियमा पाए दिस जा, ऊंदो सिंधी त दर खोलींदो, बैत शाह जो गाए दिस जा। वाह 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 वाह। न साना दो कुछ न खड़ी हदासे, अकेला आया आयु अकेला विदा से। न साना दो कुछ न साना दो कुछ न खड़ी हदासे, अकेला आया आयु अकेला विदा से। ही दुनिया जो मिलो अजब अलबेलो, ही दुनिया जो मिलो अजब अलबेलो। रंग ए रौनक जेदी आओ करो अकेलो, रंग ए रौनक जेदी आओ करो अकेलो। चढ़े ये रंग रौनक, चढ़े ये रंग रौनक इते ही वेंदा से। चढ़े ये रंग रौनक इते ही वेंदा से। अकेला आया आयु अकेला वेंदा से, अकेला वेंदा से। न साणा दो कुछ न खड़ी हलंदा से, न साणा दो कुछ न खड़ी हलंदा से। अकेला आया आयु अकेला वेंदा से, अकेला वेंदा से। चैंडी है जो चुटको आजो भरने जवानी, चैंडी है जो चुटको आजो भरने जवानी। न रहती धन दौलत ही दुनिया आपानी, न रहती धन दौलत ही दुनिया आपानी। चढ़े ये धन दौलत, चढ़े ये धन दौलत इते ही वेंदा से। चढ़े ये धन दौलत इते ही वेंदा से। अकेला आया आयु अकेला वेंदा से, अकेला वेंदा से। जिंदगी चुराया ही, अरे सवे सूर नहीं अंदर में तब किरत सिगरेट चिपकाया है। आई जरा लगी। अरे साईं मुझे छोड़ दो आप 5 साल ये का करो फाड़े रनाना गा गा करे मुझे नो पर्या रड़ कर दिया बाबा जो बंदा बबलू रुए तो मां छा गया तो बोले शिकल देखे। अरे अपने शिकल देखा तो आवाज जोड़ो बोला करता था। पानी नहीं पानी वाले जाते बिगड़ी यार पानी की जो मानो ना उन्हें मार उधर थी हमारी अंकल बमिंटर आई नहीं का टेंशन है माय कभी से कोई टेंशन नहीं है। मां बताया था आगे शुरू में से कभी समय ना था मां वतन खेद सारिया पिए नचो। जन घड़ी थियो सिंध जो उदय, अज उते थी रही आगे प्रलय। हाय कहीं घड़ी छजो सी सिंध, पंहिंजे वतन खां बेवतन ॾेई करे ज़िंद। पंहिंजी ज़मीन सां कयूं जुदा, पंहिंजी ज़मीन सां कयूं जुदा। तूं ईअं छो कयूं तूं ख़ुदा, तूं ईअं छो कयूं तूं ख़ुदा। पंहिंजे वतन खां बेवतन, बेवतन खां बेवतन ओ कीअं विसारिया मां, हाँ कीअं विसारिया मां नथी विसारे सघां, मां नथी विसारे सघां। पंहिंजी नदी पंहिंजी ज़मीन, पंहिंजा जवान पंहिंजा मैदान, पंहिंजा किसान पंहिंजा
चई पास में मां बेटा केड़ी भाई केडो चई पापा बीह पटाने जी भाई रस में मां तो रस में जी हाँ रस में मां तुम को केड़ो फर्क दो में सस में साईं पास में घरवारी वीडियो में मछली हुई विड़ी गई मुसा और मां भी इंसान है मां भी वीडियो मां अच्छा मुझे पता थोड़ी वीडियो का नुकसान मुझे करना होगा और नुकसान था तो माई से घरवाली घर को ना ले लो सब वीडियो